नाज़रीन, सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं अवां खे ख़बरूं गौसपुर मां, जिते ॻोठ अमीरो ख़ान ओगाही में 5 ॾींहं अॻु चौपाई माल जे फुर तां मुज़ाहिमत दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल 18 वरनि जो नौजवान सखर जी निजी अस्पताल में ज़ख़्म जा सूर न सहंदे फौत थी वियो। अवां खे ॿुधायूं पिया, गौसपुर वेझो ॻोठ अमीरो ख़ान ओगाही में 5 ॾींहं अॻु चौपाई माल जे फुर तां मुज़ाहिमत दौरान फायरिंग में ज़ख़्मी थियल 18 वरनि जो नौजवान ज़हीर अहमद सखर जी निजी अस्पताल में ज़ख़्म जा सूर न सहंदे फौत थी वियो। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। ज़फ़र भयो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़फ़र भयो। जी तायरा, गौसपुर वेझो ॻोठ मीरो ख़ान ओगाई में अणॼातल हथियारबंदनि पारां चौपायो माल फुर करण जी कोशिश दौरान मज़ामत करण ते ज़ख़्मी थींदड़ 18 वरियनि जो नौजवान ज़हीर अहमद पुट वाहिद ओगाई जेको आहे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे सखर में फौत थी वियो आहे। उन हवाले सां फौती जे वारसनि टाइम न्यूज़ खे ॿुधायो आहे त ज़हीर अहमद ओगाई गढ़ी वारे इलाइक़े में माल खे चारो कराए रहियो हो त ओगाई बिरादरी जे माण्हुनि हमलो करे कंहिंसे माल फुर करण जी कोशिश कई त मज़ामत करण ते जवाबदारनि ज़हीर अहमद ओगाई खे मथे में लठनि जा धक हणी हुनखे सख़्तु ज़ख़्मी करे हू फरार थी विया। अहिड़ो इतलाह मिलण ते हुननि चयो त नौजवान खे सखर जी अस्पताल ॾांहुं इलाज लाइ खणाए वियासीं, जिथे हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त फौती नौजवान जो मड़ो वारसनि पारां पोस्टमार्टम कराइण लाइ जेको आहे उहो गौसपुर जी रूरल हेल्थ अस्पताल खणाए आंदो वियो आहे, जिथे लाश जो पोस्टमार्टम थियण बाद मक़तूल जो लाश जेको आहे उहो वारसनि हवाले कयो वियो आहे ऐं मक़तूल नौजवान जो लाश घर पहुचण ते संदसि जे घर में कोहराम मची वियो आहे ऐं इलाइक़े में जेको आहे उहो सोगवार पखिड़िजी वियो आहे। ॿिए पासे आख़िरी इतलाहनि ताईं जेको आहे वाक़े जो को केस दाख़िल न आहे थी सघियो ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। जी ताहिरा, महिरबानी मुंहिंजे ज़फ़र भयो तफ़सील ॾियण लाइ। ज़फ़र भयो गौसपुर मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। नाज़रीन, इन वाक़े जो को बि केस दाख़िल न आहे थी सघियो, नई गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। कंडियारो मां अवां खे ॿुधायूं, जिते क़ौमी शाहरा ते सखर स्टॉप वटि तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में 5 वरनि जो ज़ुहैब अब्बासी फौत थी वियो। फौती नीगर भिरिया जो रहवासी हो, घर वारनि सां गॾिजी अस्पताल आयल हो। अवां खे ॿुधायूं पिया, कंडियारो वेझो क़ौमी शाहरा ते सखर स्टॉप वटि तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में 5 वरनि जो ज़ुहैब अब्बासी फौत थी वियो। कंडियारो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर वहीद मेमण असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी वहीद मेमण। जी बिल्कुल, कंडियारो क़ौमी शाहरा ते सखर स्टावट ते रफ्तार कार जे टक्कर लॻण 5 सालनि जो नीगर ज़ुहैब पुट नूर मोहम्मद अब्बासी फौती हो। फौती नीगर जो लाश तालका अस्पताल कंडियारो में आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बद लाश वारस ॻोठ खणाए विया। फौती नीगर भिरिया भरिसां ॻोठ जेंदो किरो जो रवासी हो ऐं घर वारनि सां तालका अस्पताल आयल हो। ॿुधाए पियो वञे त नीगर क़ौमी शाहरा ते बीठल हो त तेज़ रफ्तार कार खे टक्कर हयो। होॾा हादसो कंदड़ कार ड्राइवर फरार थी वञण में कामयाब थी वियो आहे। जी ताहिरा, महिरबानी अवां जी वहीद मेमण तफ़सील ॾियण लाइ। टंगवाणी वेझो ॻोठ जाफराबाद में गोला ऐं जाफरी बिरादरी विच में वण जी वाढी तां ॿिनि धुरनि विच में झेड़ो थियो। झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण जे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अवां खे ॿुधायूं पिया टंगवाणी मां, जिते ॻोठ जाफराबाद में गोला ऐं जाफरी बिरादरी विच में वण जी वाढी तां झेड़ो थियो ऐं इन झेड़े दौरान लठियूं ऐं सिरोटा लॻण जे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। नाज़रीन, नवाबशाह में औरतुनि महांगाई, हारिन ते ज़ुल्म ऐं बेटनि ते वालार ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अयाज़ डाहिरी। महंगाई ऐं हारिन ते ज़ुल्म ख़िलाफ़ ऐं सिंध में बेटनि ख़िलाफ़ तव्हां ॾिसंदव त सवें औरतूं रोडनि ते निकिरी आयूं आहिनि ऐं प्रेस क्लब पहुतियूं आहिनि, रैली कढी ऐं हुननि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा आहे चवणु। त जेके 2 वक़्त जी मानी खाई सघंदा हुआ उहे हींअर हिकिड़े वेले ते जे लाइ परेशान आहिनि। सिंध में एतिरी महांगाई थी वई आहे, अटो खंड ऐं मज़ूरनि जी त हींअर जेको फसलनि में नुक़सानु थियो आहे बरसाति जे हवाले सां ऐं कुझु वरी मकड़ आया, उहे फसल खाई विया आहिनि। हींअर उहे मज़ूर आहिनि जेके पंहिंजे पेट पालण जे लाइ ॾाढा मजबूर आहिनि। महिरबानी करे हिन महांगाई खे ख़तमु कयो वञे ऐं न त असांजो 30 नवंबर ते असां इहो तय कयो आहे त इंशाल्लाह असां कराची प्रेस क्लब ते वॾी सिंध लेवल जो गॾियल हिकिड़ो मुज़ाहिरो करे 2-2 दिन 3-3 दिन भूख पर बैठे हैं। ये बैठने की हमारी कोई जगह नहीं है तो हम उधर बैठते हैं। कोई हमारी मजदूरी नहीं है, अभी तो मजदूरी करते हैं। कोई हारपा करते हैं, वो जमींदार नहीं दे सकता है। हमारे से बहुत इतनी तकलीफ होते हैं। मसला भाई मजदूरों की मजदूरी खत्म है। बोलते लॉकडाउन लगेगा,
हम किधर जाएंगे? 40-50 हजार 5-6 महीनों का किराया, खाना दुकानों का, 700 रुपया का 10 किलो आटा हम किधर से लाए? 105 रुपए चीनी। हम चाहे भाई सारा सौदा सस्ता हुआ, गरीब बाकी मजदूरी लिखड़ा है। भले लॉकडाउन 6 साल लगाओ, लेकिन हमारा खर्चा हमने अपने घर पे मिलना चाहिए। जितने कितने महंगाई थी, आटो महंगो, चावल महंगा, खंड महंगी, पत्ती महंगी, हम भी मजूरी करके खाते हैं, बस ये लिए लिखता है। सस्ताई है, चीनी है तो इतनी महंगी, आटा है तो वो महंगा है, मजदूर इंसान क्या करें? हर कोई परेशान है, हर चीज महंगी है, बहुत परेशान है। अब तो लोग खुदकशी के लिए तैयार हैं कि बस क्या करें। जी तव्हां औरतुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि चयो त 700 में 10 किलो अटो थो मिले ऐं एॾी महांगाई आहे जो असांजे घर में खाइणा कोन्हे। असां जेके नौजवान खे मज़दूरी कान थी मिले ऐं ज़मींदारीअ जेके आहिनि उन वटि वञूं था उहे पैसा कोन था ॾियनि, मज़दूरी कान्हे का, असां बुखूं काटण ते मजबूर आहियूं। इन्हनि चयो जेके न थियो त असां ईंदड़ जेको तारीख़ आहे 3 तारीख़ नवंबर ते असां कराचीअ में औरतूं जेको आहे सो वॾो एहतजाज करे उते धरणो हणंदासीं वज़ीर हाउस अॻियां। कैमरामैन तालबन सां गॾु अयाज़ डायरी, टाइम न्यूज़ नवाबशाह। महंगाई नाज़रीन, अयाज़ दाहिरी जी रिपोर्ट मां ॾिठी। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं जैकबाबाद में निजी स्कूल जे उस्ताद जो 5वीं क्लास जे शागिर्द ते तशद्दुद, शागिर्द वारसनि एहतजाज कंदे दाहियो आहे त सबक़ पको न करण ते उस्ताद सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। मामले जी जांच कराए उस्ताद ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जैकबाबाद मां अव्हांखे ॿुधायूं पिया जिते उस्ताद पारां 5वीं क्लास जे शागिर्द ते तशद्दुद कयो वियो। शागिर्द वारसनि एहतजाज कंदे दाहियो त सबक़ पको न करण ते उस्ताद अहमद अली कुंभर खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। वधीक इन जा तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गनी खोसो खां। जी अब्दुल गनी खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, जैकाबाद जे ज़िले काउंसिल रोड ते MP असलम अबड़ो जे खानगी स्कूल में उस्ताद अहमद अली पारां 5वीं क्लास जे शागिर्द मोहम्मद साहिल खे सबक़ पको न करण ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। शागिर्द पंहिंजे मामे सां गॾिजी करे प्रिंसिपल पहुची करे उस्ताद ऐं स्कूल इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। उन मौक़े ते शागिर्द चवणो त उस्ताद जेको आहे सबक़ पको न करण ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं सबबु हालत जेका आहे ख़राब थी वई। ऐं शागिर्द जे मामे अब्दुल रशीद जो चवणो हो त असां जेके आहिनि माना सुठे तालीम जे लाइ स्कूल में जेके ॿारनि खे मोकिलींदा आहियूं, पर स्कूल इंतज़ामिया तरफ़ां जेके आहिनि माना इन हवाले सां को बि कोशिशि न वरिती आहे। जॾहिं त उस्ताद तरफ़ां शागिर्द ते जेको आहे बेरहमाना तशद्दुद करे उनखे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। उन्हनि जेको आहे SSP जैकाबाद खां मुतालबो कयो त स्कूल जे जेको उस्ताद आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इन हवाले सां MP असलम अबड़ो जे पुट सां राब्तो कयो। उनजो चवणो हो त शागिर्द ते तशद्दुद कंदड़ उस्ताद खे जेको आहे स्कूल मां निकाली ॾिनी वई आहे, जॾहिं त उस्ताद खे ॾिनल मराहतूं जेके आहिनि उहे वापसि वरितियूं आहिनि। उनजो वधीक चवणु इहो हो त असां जेको आहे उस्तादनि खे सख़्ती सां मना कई आहे त जेके बि शागिर्द हुजनि उन ते तशद्दुद न कयो वञे। जी महिरबानी जी अब्दुल गनी खोसो तफ़सील ॾियण लाइ। अब्दुल गनी खोसो जैकबाबाद मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। मामले जी जांच कराए उस्ताद ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। पनो आख़िर मां अव्हांखे ॿुधायूं जिते पीउ ऐं पुट खे क़त्ल करण वारे केस में वधीक 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अव्हांखे पनो आख़िर मां ॿुधायूं पिया पीउ ऐं पुट खे क़त्ल करण वारे केस में वधीक 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस फलक शेर ऐं फैसल माको खे गिरफ़्तार करे वरितो। पनो आख़िर मां बरकत झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी बरकत झंडीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, पनो आकिल में पीउ ऐं पुट जे क़त्ल केस में घुर्बल वधीक 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां SSP इरफान समूह टाइम न्यूज़ सां ख़ुशूसी ॻाल्हि ॿोल कंदे इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त बाइजी पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP मूजिबि जवाबदार फलक शेर ऐं फैसल माको खे गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि इहो बि चवणो हुयो त जवाबदारनि जे ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई कई पई वञे। इन खां अॻु साॻी केस में जवाबदार तोकीर ऐं आज़ाद माको खे बि गिरफ़्तार कयो वियो हो। ही कुझु हफ़्ता अॻु पने आकिल लॻ बाइजी थाणे जी हद ॻोठ लालू माको में वाक़ियो पेश आयो, जंहिं दौरान हथियारबंदनि फायरिंग करे पीउ अरबेलो ऐं संदसि पुटु परवेज़ चाचड़ खे मौक़े ते ई क़त्ल करे छॾियो। जॾहिं त इन वाक़े में गुलबेग ऐं नादर चाचड़ बि ज़ख़्मी थी पिया। अहिड़े वाक़े खां पोइ ज़ख़्मी गुल बेग जी फरियाद ते पने आकिल जे बाइजी थाणे ते केस बि दाख़िल कयो वियो, जंहिंमें फरियादी मौक़ुफ़ अख़्तियार कयो हो त हू भयनि जे वाड़े ते कमु कंदा ऐं उन कम दौरान भित करण वारे मामले तां इहो वाक़ियो पेश आयो, जंहिंखां पोइ जवाबदारनि फायरिंग करे
हिकु अर्बेलो ऐं संदसि पुट खे क़तल करे छॾियो। फरियादी इहो बि ॼाणायो आहे FIR में त इन वाक़े में 5 जवाबदार नामज़द हुया जेके नालेवार हुया शामिल हुया, जॾहिं त हिकु जवाबदार अणसुञातल हुयो। अहिड़ी FIR दाख़िल थियण खां पोइ पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते सरगर्मियूं ॾेखारे 2 जवाबदारनि खे अॻु ई गिरफ़्तार कयो, जॾहिं त 2 जवाबदारनि खे अॼु गिरफ़्तार कयो वियो आहे। अहिड़ी रीति FIR में नामिनेट 5 मां 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त हिकु जवाबदार अञा ताईं रूपोश आहे। इन खां अलावा हिकु अणसुञातल जवाबदार बि FIR में नामज़द थियल आहे। जी महिरबानी अवां जी बरकत झंडीर तफ़सील ॾियण लाइ। नाज़िम, दादू जी अदालत पारां PCB ग्राउंड मां जनरेटर चोरी थियण वारे मामले ते इल्ज़ाम हेठि आयल PPMPA कुलसुम चांडियो जे भाउ परवेज़ चांडियो खे गिरफ़्तार करण समेत संदसि सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया दादू मां, जिते अदालत पारां PCB ग्राउंड मां जनरेटर चोरी थियण वारे मामले ते इल्ज़ाम हेठि आयल PPMPA कुलसुम चांडियो जे भाउ परवेज़ चांडियो खे गिरफ़्तार करण समेत संदसि सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे दादू में मौजूद टाइम न्यूज़ जी रिपोर्टर फताह शेख सां। जी फताह शेख। जी 9 अक्टूबर ते दादूअ जे PCB ग्राउंड तां राति जे वक़्त में 65 kV जनरेटर जेको आहे चोरी थियण खां पोइ उनजो माना जेको अॼु उन मामले जो अॼु 3rd एडिशनल सेशन जज दादू शफ़ी पीज़ादो जी अदालत में ॿुधणी थी उन केस जी, जंहिंमें माना जेको सो SHO आहे ए सेक्शन थाणे जो नूर मुस्तफ़ा पठान, उन जेका आहे अदालत में रिपोर्ट जमा कराई आहे, जंहिंमें हुन ॼाणायो आहे त 25 माना इतला 25 तारीख़ अक्टूबर ते खेनि इतला मिलियो त राति जे वक़्त में जेको चोरी थियल जनरेटर हुयो उहो हिकु माना फिटल पेट्रोल पंप वटि माना फिटो कयो वियो आहे, जंहिंजी असां जांच कई पर अञा ताईं असांखे को अहिड़ो माण्हू शायद नथो मिले जेको लिखत में अदालत में असां पुलिस वटि अहिड़ो बयान जमा कराए। उन दौरान जेको आहे अदालत SHO दादू खां इहो पुछाणो कयो त माना छा वाक़े बाबति जेको आहे अञा ताईं का पुलिस खे अॻु भराई नथी आहे। उन सिलसिले में SHO सेक्शन थाणे जे अदालत खे ॿुधायो त जेको आहे सो जनरेटर चोरी बाबति को बि माना जेको PCB जो मुलाज़िम हुजे या माना पेट्रोल पंप जा मुलाज़िम हुजनि उहे निशानदी इहा करण लाइ तयारु न आहिनि, सुञाणप करण लाइ तयारु न आहिनि। बाक़ी जेका आहे सोशल मीडिया ते इहा वाक़े बाबति हली रहियो आहे त इन वाक़े में PPMPA कुलसुम चांडियो जेको भाउ आहे जेको स्टेटिकल खाते में 18 ग्रेड में ऑफिसर ॿुधाए पियो वञे परवेज़ चांडियो, उहो मुलविस आहे, जंहिंजे आधार ते अञा असां जांच कयूं पिया। जीअं ई माना जेके ठोस सबूत मिलंदा त उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जंहिं ते अदालत उन खां पुछा कई त माना जेके SHO खां पुछाणो कयो त छा परवेज़ चांडियो इन वाक़े में मुलविस थी सघे थो, जंहिं ते SHO इहो अदालत में बयानु ॾिनो त थी सघे थो न बि थी सघे थो, मुबहम ॻाल्हियूं आहिनि, अञा ताईं पुलिस खे को अहिड़ो अखियुनि ॾिठो शायदि माना नथो मिले। उन दौरान जेको आहे SHO खे अदालत पारां हिदायत कई वई आहे त उन वाक़े जी फौरी तौर ते माना जांच कई वञे ऐं ईंदड़ ॿुधणी जेका आहे उहा 10 नवंबर ताईं मुलतवी कई वई आहे। उन सिलसिले में इहो बि मालूम थियो आहे त इहे ॻाल्हियूं हुयूं गर्दिश में त अदालत जेको आहे SHO खे इहो हुकुम ॾिनो आहे त परवेज़ चांडियो नालो आहे उहो ACL में शामिल करण सां संदसि नादरा वारो जेको कार्ड आहे उहो जेको आहे सो ब्लॉक करायो वञे, पर उन जी न अदालत जे रीडर तोड़े SHO सेक्शन पारां तस्दीक कई वई आहे। अहिड़े क़िस्म जी जेका ॻाल्हि साम्हूं न आई आहे, पर गिरफ़्तारी बाबति पिण पुलिस जो इहो मौक़िफ़ अञा साम्हूं न अची सघियो आहे त को अदालत गिरफ़्तारी जा हुकुम ॾिना आहिनि। जी महिरबानी मां जी फताह शेख तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, सुई गैस मां खंबे गुम कयल नौजवान सकलीन शाह जो पतो नाहे पइजी सघियो। संदसि वालिद जो चवणु आहे त SHO चवे थो त 20 लख रुपया ॾेई सकलीन खे वठी अचो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टाइम न्यूज़ रिपोर्टर इरफान पुरपोटो। सुई गैस मां खंबे गुम कयल सैयद सकलीन शाह जे वालिद नाले वारो कानूनदान सैयद मोहब शाह लकियारीअ खां पुछूं त हिन वक़्त ताईं हुनखे पंहिंजो छो न ज़ाहिर कयो वियो आहे, अगवा थी वियो आहे या पुलिस हुनखे खणी वई आहे, हुन पिटीशनूं बि दाख़िल कयूं आहिनि। अचो त हुन खां पुछूं हाल अहिवाल त सैयद सकलीन शाह हिन वक़्तु किथे आहे ऐं हुन सां गॾु केरु आहे। पहिरें ॾींहं ते जॾहिं ही हितां गुम थिया आहिनि ऐं मूंखे ख़बर पई राति जो 3 बजे त कोई खंबे खणी वियो आहे,
पोइ उन में छा थियो त मां सुबुह जो साझरो उथियुसि, उथी मां वियुसि शाह लतीफ़ थाणे ते। मां उते एप्लीकेशन लिखी, मां हुनखे ॿुधायो त मुंहिंजो पुटु ऐं ॿियनि सां गॾु ॿुधूं था अगवा थी वियो आहे ऐं रिपोर्ट थो ॾियां, तव्हां हिन जी जांच कयो महिरबानी करे। मां उहा एप्लीकेशन पई आहे जेका मां रिसीव कराई आहे SHO खां, शाह लतीफ़ वारे खां, मशहूरु ई आहे हिते शायदि SHO, उहो रिसीव कराई थी मांसि, सयूं कराई थी मांसि, ठप हणायो थो मांसि। SSP सां ॻाल्हि कई हूंदी त हीअ शइ मूं वटि पहुती आहे। SSP जे कन ते जूं ई न रिंगी आहे, छाकाणि त उहो पीपुल्स पार्टी आहे, हुन बगलियूं आयूं हूंदियूं चङो थियो, ऐं हू इन साज़िश में शामिलु आहे उन्हनि सां। त हुन कोई हुन ते कोन कयो। मीडिया ते आयो, हेॾे वठ वठां थी, उन खां पोइ हुन ॿिए ॾींहं ते थो प्रेस रिलीज़ कढे साहिबु मौसूफ़ त उहे अगवा जी जेका ॻाल्हि कूड़ी आहे ऐं हुननि खे खणी विया आहिनि कराची AVLC वारा खणी विया आहिनि, गिरफ़्तार करे विया आहिनि। ऐं मां वर्षा खे ॾियां थो पियो मशवरो त हू वञी पंहिंजो कराचीअ में AVLC वारनि सां मिलनि। जीअं ई इहा ख़बर पई असांखे त हिन जेको रखी प्रेस रिलीज़, मां कराची निकिरी हलियो वियुसि। मां उन ॾींहुं कराची निकिरी हलियो हुयुसि। मां उते वियुसि, मूं 8-10 थाणा छाणिया, पर मूंखे किथे बि ॾस ऐं पतो कोन पियो मिले। उन खां पोइ मां सूमरु ॾींहुं वापसि आयुसि। मां सूमरु ॾींहुं वापसि आयुसि ऐं मां हिते जो आयुसि त मूंखे पंहिंजी वाइफ ॿुधायो त मां पिटीशन दाख़िल करे आई आहियां हुनजे गुमशुदगीअ जी ऐं हुनजे अगवा जी। तंहिंजे करे उहा पिटीशन दाख़िल करे, मुंहिंजे पुट साकीअ जो जेको मोबाइल नंबर आहे उन मां हिकिड़ो नंबर खोले 2 अलाए 3 दफ़ा मूंसां उतां जे SH ॻाल्हायो आहे। चए थो बाबा हाणे मुल्क में ज़माने में रवाजु सम्झो था, ऐं जेकॾहिं तव्हां 20 ताईं करे वठो त जेको आहे सो तव्हांखे अमरा मिलंदो। मां चयोमांसि मुंहिंजो बाबा तव्हां अलाए 20 घणा था चओ, छा था चओ, 20 रुपया। पोइ चवंदा साईं सम्झो न लख। मूं चयोमांसि मुंहिंजो आहे, मूं वटि पैसा कोन आहिनि, तव्हां वटि आहे को ॾोह अथसि, रिमांड वठोसि। हुनखे रिमांड वठी कोर्ट में पेश कयो, कोर्ट में हले, उन खां पोइ असां पाण ई पंहिंजी बेगुनाही हुते साबित कंदासीं। पर तव्हां ज़ाहिर त कयो। मां इहो मुतालबो थो कयां वज़ीर आज़म पाकिस्तान खां, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खां, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट सां। इहो मुंहिंजो मुतालबो आहे। साईं पंहिंजो मुराद अली शाह बेवस आहे, पर पोइ बि चवांसि तूं बि लकियारी आहे, मां बि लकियारी आहियां। हे बचो तुंहिंजो आहे। मुंहिंजे बचे खे ज़ाहिर कयो, मुंहिंजे बचे खे ज़ाहिर कयो, जिते बि आहे ज़ाहिर कयो। खंबे गुम कयल नौजवान सैयद सेकलैन शाह लकियारी जे वालिद नाले वारे कानूनदान सैयद मोब शाह लकियारी जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो ई चवणु आहे त नौजवान औलाद खे 5 ॾींहंनि खां खंबे गुम कयो वियो आहे। हिन वक़्त ताईं हुनखे पुलिस न ज़ाहिर पई करे, न ॿुधाइण लाइ तयारु आहे। ऐं जेकी AVLC जेकी पुलिस आहे, उनजो SHO 20 लख रुपया रिश्वत तलब करे रहियो आहे त 20 लख रुपया ॾियो त तव्हांजे नौजवान खे आज़ादु कंदासीं, ॿी सूरत में हुनजे ख़िलाफ़ु वॾा केस हणी हुनखे ज़ाहिर कयो वेंदो। पर हिन वक़्त ताईं हुनखे ज़ाहिर न कयो वियो आहे। सैयद मोहब शाह लकियारीअ जो इहो ई चवणु आहे त SSP खैरपुर अमीर सऊद मंगसी बि हिन वक़्त ताईं राब्तो न कयो आहे त तुंहिंजो नौजवान पुटु कहिड़े हाल में आहे, किथे आहे। सिर्फ़ु प्रेस रिलीज़ जेका जारी करे AVLC जी वांगार वहंदे हिन वक़्त ताईं को बि राब्तो न कयो आहे। जेकॾहिं मुंहिंजे पुट खे ज़ाहिर न कयो वियो त जेको आहे वकीलनि सां गॾिजी तहरीक हलाई वेंदी। कैमरामैन सैफुल्ला फलपोटो सां गॾु इरफान फलपोटो, टाइम न्यूज़ खैरपुर। इरफान फलपोटो जी रिपोर्ट मां ॾिठी। उन खां पोइ नाज़रीन मूंखे ॿुधाइनि त सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ कंदकोट खां निकितल मोहब्बत सिंध बेदारी मार्च भिटशा पहुची वियो। गुज़िरियल ॾींहुं नसीराबाद खां निकितल काफ़िलो दादू, मेहर, मोरो, काज़ी अहमद समेत ॿियनि शहरनि खां थींदो भिटशा पहुतो, जिते संदन शानदार इस्तक़बाल कयो वियो। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, काफ़िलो भिटशा पहुतो आहे। वधीक इन जा तफ़सील मालूम कयूं था। भिटशा मां रजब बोज़दार असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रजब बोज़दार। मोहब्बत सिंध बेदारी मार्च भिटशा जी नगरी में पहुची वियो आहे। बेटनि ते
जेबल जे विखरे खिलाफ कंद निकतल बेदारी मार्च हज़रती पलिजो जी अॻवानी में विरशा पहुतो सिंध बेदारी मार्च जो सिंध जी वर्खा सां शानदार इस्तेमालु कयो वियो। लतीफ़ जी में पहुतल बेदारी मार्च अलावाला चौक दमका चौक समेत उनजो विखे ते शानदार इस्तेमालु कयो वियो। असांखे ॿुधाईंदो हलां बेदारी मार्च जी सरपाण अयाज़ लतीफ़ पलिजो खे उन मौक़े ते अजर खान जा तोहफ़ा बि पेश कया विया। मोहम्मद सिंध बेदारी मार्च में डॉक्टर अजीज कालपुर, डॉक्टर मजहर राउज, अनवर नुआणी, महमूद रक्षाणी, सुफ़ी लाखो, ज़ीनत समो, हज़ार नाज़ चंदानी समेत वॾे अंदर मर्द कारकुन ऐं सिंधियानी तहरीक जूं औरतूं में शामिल आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजो जी अॻवानी में बेताई घोड़ जी मज़हर ते चादर चाढ़े सिंध सां ऐं ॿेटनि जे विकिरे ख़िलाफ़ दांह बि ॾिनी वई आहे ऐं सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआ पिणु घुरी वई। असांखे ॿुधाईंदो रहां त भिड़शा में मार्च खे कंदे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजो जो चवण हो त सां थींदड़ जातियुनि जी दांह करे बेटाई जे दर ते पहुता। महिरबानी वांची रजो बोज़दार तफ़सील ॾियण लाइ। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजो जो चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध जा ॿेट कंहिं बि सूरत में पंहिंजे कब्ज़े में करणु न ॾींदासीं। नाज़रीन, हैदराबाद मां खे ॿुधायूं जिते लम्स इंतिज़ामिया जे नारवा सलूक ख़िलाफ़ एसोसिएट प्रोफेसर्स पारां एहतजाज कयो वियो। प्रोफेसर जो चवणु हो त लम्स इंतिज़ामिया साइंस जे उस्तादनि सां नारवा सलूक पई करे मुतालबा तस्लीम न थिया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़ खोसो। तायरा, हैदराबाद में अॼु लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल ऐं साइंस हेल्थ जामशोरो जे एसोसिएट प्रोफेसरनि डॉक्टर मुनीर अहमद मंगलाणी ऐं प्रोफेसर डॉक्टर अब्दुल कादिर दल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। उन दौरान उन्हनि जो चवणु हो त लम्स यूनिवर्सिटी इंतिज़ामिया उन्हनि सां नारवा सलूक पई करे। उन्हनि जो चवणु आहे त सिलेक्शन बोर्ड में उन्हनि खे सेलेक्ट न कयो वियो आहे जॾहिं त बेसिक मेडिकल साइंस ऐं महिरबानी वांजी इम्तियाज़ खोसो। नाज़रीन, सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।